दोस्तों अस्सलाम वालेकुम। हाँ असां जेके प्रीवियस टॉपिक हुआ उनमें असां जेको आहे सेट कंप्लीट कियासीं। जेके सेटन जा असां ऑपरेशन हुया, यूनियन हुयो, इंटरसेक्शन, डिफरेंस ऐं जेको असांजो कॉम्प्लीमेंट हुयो उहे असां जेको आहे सो कंप्लीट करे छॾियासीं। उमेद आहे त उहे तव्हांखे जेको आहे सम्झ में अची वेंदा। हाणे अॼु असां जेको आहे नओं टॉपिक खणी आया आहियूं जंहिंमें असांजो 7वीं क्लास जेको आहे सो सघन मां जेको चैप्टर आहे असांजो उन जा जेके टॉपिक्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे उन जेका एक्सरसाइज़ आहे 4.2 जंहिंमें असांजो पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे, चए थो त ज़रब उपत जो क़ाइदो इस्तेमालु कंदे सादो करियो। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे असांजो जेको प्रॉब्लम आहे हिनखे असां जेको मल्टीप्लिकेशन जा जेके लॉज़ आहिनि उहे इस्तेमालु करे हिननि खे जेको आहे सिंप्लीफाई करिणो आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे दोस्तों अचो ॾिसूं त हे कीअं थींदो। त दोस्तों हाणे हिते ॾिसो असांजो जेको आहे 5/7 होल पावर 2 इंटू 5/7 होल पावर 4। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो त असांजो जेको छा आहे असांजो 5/7 आहे। ठीकु आहे दोस्तों। त हिन में बि असांजो छा आहे 5/7 आहे ऐं हिन में बि जेको असांजो बेस आहे, माना हिन में बि जेको बेस आहे असांजो 5/7 आहे ऐं हिन में जेको असांजो बेस आहे जेको आहे सो 5/7 आहे। ठीकु आहे दोस्तों। माना हिन पावर जो जेको असांजो बेस आहे उहो आहे 5/7 ऐं हिन 4 जेको असांजो पावर आहे उनजो जेको असांजो बेस आहे उहो आहे असांजो जेको आहे सो 5/7। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो त ॿिन्ही जो जेको असांजो बेस आहे उहो छा आहे साॻियो आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे असांजो जेको मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लॉ आहे उन में चवे थो त जेकॾहिं असांजा बेस साॻिया हुजनि, छा हुजनि, बेस साॻिया हुजनि त पोइ असां छा कंदा आहियूं, जेके असांजा पावर आहिनि सिंपली असां छा कंदा आहियूं, जोड़ कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। त मां वरी रिपीट थो कयां त मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लॉ असांजो चवे थो जेकॾहिं असांजा हे जेके बेस आहिनि, ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं असांजा छा हे बेस जेके आहिनि असांजा, ठीकु आहे दोस्तों, त हे जेकॾहिं असांजा बेस साॻिया आहिनि, बेस छा आहिनि साॻिया आहिनि, त जेके असांजा पावर आहिनि उहे असां सिंपली पाण में छा कंदासीं, जोड़ कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। हाणे अचो त ॾिसूं त 5/7 होल पावर 2 इंटू 5/7 होल पावर 4। ठीकु आहे दोस्तों। हाणे हे जेको बेस ॿई छा आहिनि असांजा सेम आहिनि, त ॿिन्ही मां को बि छा खणंदुमि, मां को बि कॉमन खणंदुमि 5/7। ठीकु आहे दोस्तों। हाणे मल्टीप्लिकेशन जो पहिरियों लॉ तव्हांखे अचे थो त बेस साॻिया हुजनि त पावर ॿई पाण में छा कंदा आहियूं असां, जोड़ कंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। 2 प्लस जा जेको आहे असां 4 कंदासीं। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे थियो असांजो 5/7, 2 ऐं 4 थींदा असांजा 6। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिन जो जेको असांजो जवाबु आहे उहो आहे असांजो 5/7 होल पावर 6। त उमेद आहे दोस्तों हे जेको आहे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ठीकु आहे दोस्तों।